अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। ख़बर शेयर के बाद दादू मां रिपोर्टर रईस साहिल शेख जी उमे रुबाब चांडियो जी टे घर भातियुनि वालिद मुख्तियार अहमद चांडियो, ॾाॾो करमुला चांडियो ऐं चाचो काबिल चांडियो जी क़त्ल केस जी ॿुधणी अॼु दादू जे फर्स्ट एडिशनल सेशन मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी, जंहिंमें केस जी फ़रियाद परवेज़ अहमद चांडियो पंहिंजे वकील सलाउद्दीन पांवर सां गॾु अदालत में पहुता। अदालत में जज नदीम बदर काज़ी जी मौजूदगी में फ़रियादी जी वकील पंहिंजा दलील पेश कया, जॾहिं त जवाबदारनि में नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाब बुरहान खान चांडियो ऐं ॿिया केस जा जवाबदार पिणु मौजूदु वकीलनि समेत अदालत में मौजूदु हुआ। फ़रियादी जे वकील जे दलील ॾियण ते अदालत जो वक़्तु पूरो थी वञण करे अदालत केस जी ॿुधणी 14 जनवरी 2022 ते मुलतवी करे छॾी, जॾहिं त केस जी ॿुधणी जी तारीख़ 22 जनवरी 2022 ते रखी वई आहे। उन मौक़े ते केस जी पोइवारी कंदड़ उमे रुबाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु नवाब बुरहान खान ऐं नवाब सरदार खान चांडियो पारां हाई कोर्ट मां वरितल ज़मानत रद्द कराइण लाइ असांजे वकील दलील पेश कया। अदालत जो वक़्तु पूरो थी वञण करे ज़मानत वारी केस जी ॿुधणी 14 जनवरी ताईं मुलतवी थी वई आहे। असांखे उमेद आहे त अदालत सगोरी असां सां इंसाफ़ कंदी।